तवां मगरिब को वठी आलिमन जा बयान ॿुधा अथव, उन्हनि जी ज़ुबान में क़ुरान सम्झो अथव। गोया कि हिन जलसे खां पोइ जितो किथों जा जमाती आया हो वेंदो त हज़ारे रकात नफ़िलनि जा सवाब खणी पोइ घर वेंदो। अल्लाह से पंहिंजे कलाम क़ुरान मजीद में फरमायो वत्तीन, सुभान अल्लाह, डरी वज़्ज़ैतून, दिल थी जाए तक मौलाना असदुल्लाह खोड़े खां पोइ क़ुरान जूं लोलियूं पढ़जनि त हिन सभिनी क़ब्र वारनि जे मथां अल्लाह जे क़ुरान जी रहमत जो मींहुं वसी पवे। फरमाए वत्तीन वज़्ज़ैतून वतूर सीनीन वहादल बलदिल अमीन। ओ मुंहिंजा महबूब, पंहिंजी उम्मत खे मां अल्लाह जो तारीफ़ त कराए ऐं उम्मत खे सम्झाए त कसम खणनि बि मां अल्लाह जो खणनि, ॿिए जो कसम न खणनि। मां अल्लाह ख़ालिक़ आहियां, तव्हीं मख़लूक़ हो। मख़लूक़ खे जाइज़ न आहे जो अल्लाह जे नाले खां सवाइ ॿिए जो कसम खणे। हर शइ खां मथे मां रब जो नालो, बुलंदी वारो बि मां। वतुइज़्ज़ु मन तशा वतुज़िल्लु मन तशा, इज़्ज़त ज़िल्लत जो मालिक मां बियदिकल ख़ैर, इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। मुल्कनि जो मालिक मां, ताक़तवर बि मां। रब जो तारीफ़ त कराए कहिड़ो आहे मुंहिंजो रब। फरमाए हुवल्लाहुल्लज़ी ला इलाहा इल्ला हुवा आलिमुल ग़ैबि वश्शहादा हुवर रहमानुर रहीम। कुरान में का एडी शिकायत के वया उहे भी मोटी आया। खुदा की कसम, हज़रत उमर जड़ो जवान उन जी दिल भी अल्लाह अकबर कुरान ॿुधण सां अखियुनि मां नीर वही पियसि, दिल नरम थी वियसि। मोमिन जे कन ते आवाज़ ईंदो, मोमिन कुरान जे करे छिकिजी ईंदो। फरमाए हुवल्लाहुल्लज़ी ला इलाहा इल्ला हू आलिमुल ग़ैबि वश्शहादा हुवर रहमानुर रहीम। वरी तो चे हुवल्लाहुल्लज़ी ला इलाहा इल्ला हू अल मलिकुल कुद्दूस सलामुल मोमिनुल मुहैमिनुल अज़ीजुल जब्बार अल जब्बारुल मुतकब्बिर सुब्हानल्लाहि अम्मा युशरिकून। मां उहो रब जो मुंहिंजे दर ते सुप्रीम कोर्ट ऐं हाई कोर्ट जा जज भी मुंहिंजे दर ते झुकंदा थी। वॾा वॾा बादशाह मुंहिंजे दर ते, मदीने वारा साईं भी चवे तो अल्लाहुम्मा ला उसी सनान अलैका कमा असनैत अला नफ्सिका। या अल्लाह, मां मोहम्मद जी ज़ुबान के केड़ी ताकत आहे जो मां तुझी तारीफ़ करे सघां। तॾहिं त मुंहिंजो मुर्शिद अली शेर खुदा फातिह ख़ैबर हसन हुसैन जो बाबो अली भी चवई तो चढ़ियो नथी मुझे इश्क में अची मांखे मुश्किल कुशा छो थो चवे। अरे मुश्किल कुशा त मां अली जो भी वो रब आहे। हज़रत अली तो चवे मांखे 9 घरवारियूं थी, मां घरवारियुनि जो मोहताज आहियां ऐं मुश्किल कुशा मुंहिंजो रब आहे जेको घरवारनि खां पाक आहे। हज़रत अली साईं तो फरमायो मुंहिंजा दीवाना तुंहिंजा कुल कर। 14 पुट 17 न्याणियूं मां अलीअ खे थी। ॿी रिवायत में 18 पुट 17 न्याणियूं। मुश्किल कुशा मां अली न आहियां, मुश्किल कुशा उहो आहे जेको कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद, जेके न पुट आहे न अबो आहे, जेको हर शइ खां पाक आहे। हज़रत अली तो फरमाए मांखे बुख लगंदी आहे, मां अली मानीअ जो मोहताज आहियां। मुश्किल कुशा वो रब थी अल्लज़ी हुव युतइमुनी, जेको सॼी दुनिया खे खाराईंदो आहे, पाण खाइण खां पाक आहे। हज़रत अली साईं तो फरमाए मूंखे उञ लगंदी आहे, मां पाणीअ जो मोहताज आहियां। मुश्किल कुशा मूंखे न चइजांइ, मुश्किल कुशा मुंहिंजो रब थी हुव युतइमुनी व यस्कीन। कुल अराइतुम इन अस्बह माउकुम गौरा
फमैयातीकुम बिमाइन मईन जेको सॼी दुनिया खे मिठा पाणी पियारींदो आहे पाण पीअण खां पाक आहे समुंड में गॾिजो हलाए खारो पाणी भी मिठो पाणी भी खारो मिठे के खराब नथो करे मिठो खारे के खराब नथो करे मरजल बहरैन यल्तक़ियान थकिजी पिया हो त दुआ करो लेकिन थकल हो पंहिंजा ॿई हथ मथे करे सुभान अल्लाह के न यार ये जागन था माशाअल्लाह जेके जागो था हाथ मथे करे जो सुभान अल्लाह मरजल बहरैन यल्तक़ियान बैनहुमा बरज़ख़ुन ला यबग़ियान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान तॾहिं त भिटाई घोट बि चवे थो तूं साईं तूं सुबहान मूंखे चारो नागे चवण जो असां जमियत उलमा इस्लाम वारा असां बेपीरनि जी जमात वारा न आहियूं असां बि मुर्शिदनि वारा हा असांजा मुर्शिद हालेजी वारा असांजा मुर्शिद बेर वारा असांजा मुर्शिद सुमरानी शरीफ वारा असांजा मुर्शिद शापुर चाकर वारा असांजा मुर्शिद अमरोटी जिलानी सैयद असांजा मुर्शिद दरगाह जलाल पहोड़ वारा पर याद रखो मुसलमानो असांजे मुर्शिदनि कॾहिं पंहिंजे ख़ल्क़ खे मुरीद खे पंहिंजे पेरनि ते न झुकायो आहे हथ मथे करे जो असांजे मुर्शिदनि ख़ल्क़ खे झुकायो आहे त अल्लाह जे दर ते झुकायो तॾहिं त चए थो तूं साईं तूं सुबहान मूंखे चारो नागे चवण जो वसंदा शहर वीरान करे वरी वसाए वाहण कंहिंखे दाम न बख़्शे दमड़ी कंहिंखे माया बख़्शे मण कंहिंखे बेकन बख़्शे बकरी कंहिंखे दाता बख़्शे धड़ कंहिंखे पाले सुख पालिकिन में कंहिंखां पीहाए पाहण तेना हूं ताण था डकन लिंग लतीफ़ जा चेतो सारी रात जागी जिन याद कयो सुबहान आशिक अब्दुल लतीफ़ चवे तन जी मिटीअ बि लथो ओ कख सड़न पन सड़न सड़े साओ गाओ शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह के जॾहिं पंहिंजे पीर मदरसे में विहारो शाह साहब जे पीर जो नालो हो हबीब शाह रहमतुल्लाह अलैह तव्हां वटि बि वाइज़ करण वारो आख़िरी हबीबुल्लाह शाह उस्ताद तो चवे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई के पुट पढ़ो अलिफ अलिफ पढ़ो बा ते उस्ताद बा वञी के पढ़ा छो बा भी तो कुरान में है उस्ताद बी अवल अलिफ जो सबक पचाया पोइ बा जो सबक पचाया अल्फ जो अंदर में सबक आयो ही ना है वो तो पचाया उस्ताद तो चवे अलिफ के उस्ताद भी अलिफ पचाया काविड़ जी हले वो मदरसे में भिट में अंदर हले वो वाले साहब के बुधायो सैयद जो पुट अब्दुल लतीफ़ शाह अल्फ जो सबक वठी वो मदरसे छॾे वियो हबीब शाह रहमतुल्लाह अलैह के खबर पई मुरीद आया शाह अब्दुल लतीफ़ भिट जे धणीअ खे उतो सॾु करे चवेस तो पुट हबीब शाह अब्दुल लतीफ़ शाह निकिरी आ बाबा मां नहीं ईंदुमि अल्फ जो सबक तो पचाया पुट निकिरी आ सॼे लोड़े के जंग के बाहि तो ॾियां बाहि ॼाराई पर पुट ॿार न निकितो आखिर परेशान थियो त अलाए जीअरो सड़ी न वियो बाहि में भला लाश त खणी अचोसि मुरीद ॻोल्हींदा रहिया नज़र ई न पियो अचे शाह साहब पाण लथो जॾहिं अब्दुल लतीफ़ शाह जी नज़र पई पीउ खे सॾु करे चए थो बाबा कख सड़नि पन सड़नि सड़े साओ गाहो कख सड़नि पन सड़नि सड़े साओ गाहो जिन रिझायो अल्लाह तो न चेतन के बाबा जंहिंजे अंदर में अल्लाह जो नालो हूंदो आहे उनखे जन्म जी बाहि न साड़ींदी आहे दुनिया जी बाहि खे कहिड़ी ताक़त आहे जो अब्दुल लतीफ़ शाह खे साड़े मुंहिंजे अंदर में अल्लाह जो नालो आहे रब्तरी तो फरमा वत्तीन वज़ैतून ओ मुंहिंजा महबूब ख़ल्क़ खे उम्मत खे सम्झा मां अल्लाह के ज़ैतून जो कसम इंजीर जो कसम व तूर सीनीन मूंखे तूर सीना जबल जो कसम आहे या अल्लाह मां त कॾहिं सोचींदो आहियां त तूर सीना जबल ते मूसा नबीअ खे घुराए कचहरी कयई मूसा भी नबी आहे मिठो मोहम्मद भी नबी आहे मूसा भी रसूल आहे असांजो नबी भी रसूल आहे रसूल उनखे चइबो आहे जेके नई शरीयत मिले नओं किताब मिले मूसा नबी खे तौरेत मिलियो मिठे मोहम्मद खे क़ुरान मिलियो
मूसा अलैहिस्सलाम फर्श ते आ मिठो मोहम्मद मेरा जदीरात अर्श ते आ पर मूसा नबी के चवे तो फखला नालैक इन्नक बिल वादिल मुक़द्दस तुआ ओ मूसा तू जुती ला मिठे मोहम्मद के चवे तो सोना तू जुती पाया तो मुझो अर्श भी तुझी जुती को चुमी वठे हालांकि गुरजे तई आ त अल्लाह सही महबूब के चवे सोना तू अर्श ते हो फर्श ते तू जुती ला हो भली पाए अचे ना भली मूसा फर्श ते आ तभी जुती लाए मिठो मोहम्मद अर्श ते अचे तभी जुती पाए अचे शो मुझा महबूब तुझी जुती के मीमा अल्लाह इज्जत दुनिया तौहीद जे करे जो ताइफ जे इलाके में या जुती पाए तो तौहीद जी दावत दिनी ताइफ वारन तो के पत्थर हया भितर हयो सोना तुझी पेशानी में खून दा कतरा निकता तुझी जुती मुबारक रत में गाड़ी थी वई हाने ने जुती जी भी माला वट एडी भी सत वधी वई सोना या जुती पाए अर्श ते अच त अर्श भी खुशी करे सो तमा अल्लाह के तौहीद ॾाढी प्यारी आ अॻिते फमा वहाज़ल बलदिल अमीर मूंखे कसम आहे न अमन वारे शहर मके पाक जो या अल्लाह मके जो कसम छो तो खणे मके में बैतुल्लाह आया फरमा ना 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 या अल्लाह मके दा कसम कुरान में छो तो खणे भला हिजर अस्वद दा ना 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 साईं आबे ज़मज़म मा सफा मरवाए ना ना ओ सोना मा मके दा कसम इन करे तो खणा अल्लाह उक़सिम बिहाज़ल बलद व अंत हिल्लुन बिहाज़ल बलद जय शहर जी घिटन में सोना मोहम्मद तुझा कदम लगान इन करे तो कसम खणा चार कसम खणी करे तवज्जो के बस 10 मिनट साथ रे 12 थी यार मां दुआ तो क्या चार कसम खणी करे मुझो रब तो फरमाए लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम रब तो फरमाए मां 18,000 मखलूक में सब को वधीक हसीन सोनो इन इंसान के पैदा कयो अशरफुल मखलूकात जो ताज तोखे पर है और फरमाए सुम्मरददनाहु अस्फल साफिलीन इंसान में केड़ा बेकार इंसान जिन अल्लाह के न सुना तो आसे के यहूदी था के नसारा था के ईसाई के मजूसी के मुनाफिक जहन्नम दे तरे में या अल्लाह खटी केड़ा इंसान वया चे तो इल्लल्लज़ीना आमनू जिन ईमान दो हथ मथे करे कलमो पढ़ो सभई ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह मां सजी जमात के मुबारक तो जाए कुरान सैयद जे मथे ते आ अल्लाह जी ज़ात जो कसम जे भी कलमो पढ़ो वायदो कयो त शिरक न कंदो ए नक पेशानी खणी अल्लाह जे दर खां सवा ॿिए जे दर ते न झुकाईंदो अॼु बुखारी सैयद सां वायदो कयो बाक़ी कुरान ते हथ आहे इंशाअल्लाह तव्हां सभु जन्नती आहियो छो त जन्नत वाणे जी नाहे ओद जी नाहे भील जी नाहे मुशरिक जी नाहे बागी जी नाहे मुनाफिक जी नाहे जन्नत आ त मोहम्मद मुसलमान कल्ब में अमल वगो सुठा कयो अमल नेकी जा कयो चंद्रे बार वांगुरु न थियो जेको पातर खाई पोइ स्कूल में ईंदो आहे होशियार थियो अल्लाह खे राज़ी कयो ईमान सां गॾु अमल सालियो कयो फलहुम अजरुन गैर ममनून तव्हांजा मां अल्लाह वटि अणखुट अजर अथव ए दुनिया जो जान आहे इते रुगो हिकु दफ़ो सुभान अल्लाह करबी माला एडो जन्नत में हिकिड़ो वण हणाईंदो आहे जंहिंजी शाम 500 साल अरबी घोड़ो सफ़र करे त बि न कटे तुझे नमाज जो सवाब तुझे जिक्र जो सवाब तुझे कुरान जो सवाब मां अल्लाह वटि एडो आहे जो मां हिन दुनिया में ॾेई नथो सघां अखि बूट त मां आख़िरत में ॾींदोमांइ आखिर में अल्लाह अकबर कुरान जा आशिको आखिर में जिक्र कंदो न इंशाअल्लाह ऐं जिक्र जी सरबसा इन सॼे मुकाम में अल्लाह जी रहमत वसी पवंदी आसरा हर मोमिन का काई जुबान बंद न रहे सब चो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह आसरा हर मोमिन का जेके बीठल इहो बि जिक्र कयो जेको जिक्र कंदो इंशाअल्लाह मरण महिल इहो कलमो नसीब थींदो आसरा हर मोमिन का
ला इलाहा इल्लल्लाह, अर्श पे लिखा देखा, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। कितनी प्यारी बातें थी आपकी खुदा जाने, पत्थरों ने पर डाला, ला इलाहा इल्लल्लाह, ज़रब ला इलाहा इल्लल्लाह। जे शैतान जो लड़के भजी पवे, आसरा हर मोमिन का, अर्श पे लिखा देखा, ला इलाहा इल्लल्लाह। चाहे दम निकल जाए ये बिलाल कहते थे, चाहे दम निकल जाए ये बिलाल कहते थे, मेरे मुंह से निकलेगा ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। आसरा हर मोमिन का, अर्श पे लिखा देखा, ला इलाहा इल्लल्लाह। दुश्मनों ने साजिश की हर घड़ी मगर देखो, दुश्मनों ने साजिश की हर घड़ी मगर देखो, चांद की तरह चमका, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। छूट रही हो जब दुनिया, दूर हो घर वाले, छूट रही हो जब दुनिया, दूर हो घर वाले, लब पे हो मेरे मौला, लब पे हो मेरे मौला, ला इलाहा इल्लल्लाह। आसरा हर मोमिन का, अर्श पे लिखा देखा, ला इलाहा इल्लल्लाह। कितने इनकलाब आए इस अजीब दुनिया में, कितने इनकलाब आए इस अजीब दुनिया में, अब तक नहीं बदला, अब तक नहीं बदला, ला इलाहा इल्लल्लाह। ये मोबाइल में कटे लंबी बात है, हथी होते हो, हथी को कहीं लगे बस दे वारस दुआ को में पुलिस में दुआ को कोई लगे ऐं मानी हिते वेठे मिलंदी, जेके भी दोस्त असांजा सजण जमायतियो, हिन दोस्त जो इलाशिया साईं हबीबुल्लाह शाह दुआ घुराईंदो। अल्लाह सभई दोस्त टे दफ़ा खुल पढ़ो, हिते वेठा हुजो, हिते मानी बि मिलंदी, कम वारा माण्हू आहिनि, ऐं तव्हां हेॾे कोई बि न अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन नबील अमीन व अला वसल्लम दाइमन अबदन अबदा। अल्लाह से इन जलसे की कबूल फरमाए, या अल्लाह ये प्रोग्राम जिन दोस्तों तावन को उन्हें कबूल फरमाए। असा जो प्यारे साथी मोहतरम जनाब साईं वडेरो रोशन अली, उन्हें जो वालिदैन जिला भी दुआ करो, रोशन अली कट कर दे वालिदैन जिला, अल्लाह उन्हें रहमत फरमाए। अल्लाह इन जलसे में जिन भी साईं मौला गुलाम मुस्तफा का तावन के, अल्लाह उन्हें जो तावन भी कबूल फरमाए। जिनका बच्चा बीमार है, अल्लाह उनकी भी शफा कामिल आजिला दे। अल्लाह से इन दोस्तों जो चाचो बीमार है, जिनका बार बीमार है, अल्लाह उनकी भी शफा अता फरमाए। या अल्लाह और रोशन अली जी वालिदैन जी कब्र ते रहमत फरमाए। भाई फजल रहमान साहब जेके बीमार है, अल्लाह उनकी शफा अता फरमाए। आखिरी वक्त जे कल में ईमान से नसीब फरमाए, उनके बेऔलाद वाले उनके साले औलाद अता फरमाए। शसो खत्म कुरान मजीद निकतान, दुरूद शरीफ का लक निकतान, अल्लाह इन्हें सवाब सबने मरहूम के नसीब फरमाए। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। सल्लल्लाहु तआला अला रसूल खैर खल्क़ि मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि अजमईन। सुन्नत अजमईन। समूह दोस्तों